नाज़रीन, आदिलपुर में समाजी तंजीम तरफ़ां लॉकडाउन सबब मुतासिर थियल गरीब माण्हुनि में राशन विरहायो वियो। स्टेप फाउंडेशन जी चेयरपर्सन शाइस्ता बलोच राशन ऐं मास्क समेत कोरोना खां बचण लाइ पंफलेट ॾिना आहिनि। ॾिसो था माजिद कलवर जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असीं इन वक़्तु मौजूद आहियूं आदिलपुर जी यूसी ख्वारा में, जिते गरीब ऐं मुस्तहिक माण्हुनि खे हिन वक़्त ताईं सरकार पारां जेके ख़ाली ऐलानिया बावजूदि राशन न मिली सघिया आहिनि। मैडम शास्ता स्टेट फाउंडेशन जी जेका अॻुवान आहे, उन 200 जेको आहे पोरियो कंदड़ मज़दूरनि खे राशन तस्लीम कयो आहे। अचो त नाज़रीन मौजूदु हितां जे जेके समाजी तंजीम जा माण्हू आहिनि या हितां जा जेके राशन वठी रहिया आहिनि, उनको पुछा कयूं त हुनजा वीचार छा आहिनि। असांजे अवाम ते इहो वक़्तु आयो आहे, असांखे अॻिते वधणु खपे, साथ ॾियणु खपे। ॾिसो, जेके असांजा लोकल नुमाइंदा आहिनि उहे बिल्कुलु ख़ामोश वेठा आहिनि ऐं जॾहिं इलेक्शन जो टाइम ईंदो त सभु को अॻिते वधंदो आहे। जॾहिं असां पर्ची इलेक्शन जी डोर टू डोर पुॼाए सघूं था त असां राशन डिस्ट्रीब्यूट ग़रीबनि में छो नथा करे सघूं। उन्हनि खे असां डोर टू डोर राशन नथा प्रोवाइड कयूं। सिर्फ़ु उन्हनि खे सिर्फ़ु ॿुधायूं था तव्हां एहतियात कयो, माण्हुनि सां न मिलो, घरनि खां ॿाहिरि न निकिरो। घरनि खां ॿाहिरि नथा निकिरनि त उहे वीचारा बुखनि ते मजबूर थी विया आहिनि, पाकाकशी ते। ऐं तव्हां ॾिसो त माण्हू अक्सर ख़ुदकशियुनि ते तयारु आहिनि। उहे चवनि था असांखे बीमारी क़बूल आहे, मगर असांखे बुख बर्दाश्त न थी। असां बुख में मरण नथा चाहियूं, बीमारी में असांखे मरण चाहियूं था, असां मरी सघूं था। टुटकी जे जेके बि तव्हां MP MNAs आहिनि, जेके चेयरमैन आहिनि, उन्हनि खे अॻिते अचणु खपे। शाइस्ता कोसो साहिबा खे जंहिं चावला यूसी ख्वारा जे 100 खां मथे जेके गरीब खानदान आहिनि, उन्हनि खे जेको राशन ऐं अटे वग़ैरह जेको उन्हनि खे ॾिनो वियो आहे, हिकिड़ो इहो सुठो क़दम आहे। जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि या MP MNA आहिनि, उहो अञा ताईं स्क्रीन तां गाइब आहिनि, उहो पंहिंजे बंगलनि ताईं महदूद थी विया आहिनि। इहो हिकिड़ो समाजी कमु आहे, हिकिड़ो माण्हू इंसानियत जे नाते जेको मैडम शाइस्ता जो कमु कयो, मां हिन निहायती शुक्रगुज़ार आहियां। मां हिनखे जस पेश कया। असांजे जेके समाजी तंज़ीम में मैडम शाइस्ता ख़िदमत करण आई आहे, मदद करण आई आहे मज़लूमनि जी ऐं मासूमनि जी। ऐं उन खां अलावा असां जेके ग़रीब आहियूं, फाका कशी में आहियूं, हे कोरोना जो जेको लॉकडाउन थियो आहे, इन में अहिड़ा असांजा बचा बुख ते नी, उन खां पोइ ॿाहिरि निकिरणु बंदि आहे। असांजा जेके समाजी नुमाइंदा नी, धार जो साहब वारा, जीअं अली गौर ख़ान महर वारा, अली नवाज़ ख़ान महर वारा, इन्होंने सिर्फ़ु तनक़ीद कई आहे ऐं असांजी का अहिड़ी आवाम जी वाहुर न कई अथनि। जॾहिं बि वोट वठंदा नी या का इन्हनि खे ज़रूरत पवंदी आहे त 50 गाॾी काए करे पहुचंदा नी। असां पाण में गॾिजी फोड़ियूं करे उन्हनि जी ख़िदमत कंदा आहियूं, उन्हनि जे लाइ इंतज़ाम कंदा आहियूं त इज़त वठी वञनि, पर हुननि खे असांजो कंहिंजो बि आवाम जो ख़्यालु न आहे। जीअं त सखर में हो बाक़ाइदा हिकिड़ो सुठो कमु करे रही आहे। ग़रीबनि जेको रोज़गार जेको आहे मज़दूर तबिको आहे, लॉकडाउन सबबु जेको आहे मसइला पैदा थिया आहिनि ऐं मज़दूर अची घर में वेही रहियो आहे। लेबर जो क्लास आहे उहो उनजी वायर करण लाइ 100 खनि जेको आहे घरनि जा हिते कटनि जेको आहे राशन पाणी खणी आई ऐं हिते जेको आहे पंहिंजी ब्रांच जेकी आहे घोटकी में स्टेट फाउंडेशन जी, उन हिसाब सां जेको आहे अची करे हिन हिते जेको आहे